आयो तूफान जी मेहरबानी जमा जी मेहरबानी अज 22 नवंबर जी त ही महीनो नवंबर जो पीसई छड़ दिन बादशाह जी वफात मुखे मिली है करबला जे करे हुसैन ही हो रहे हैं सैयद जो दुआ जे करे अभी ते सिर रखी मुश्क जो मजो वतो मुकयो रिक्सो फटल बस वका जे करे एक पगे औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद ولم يولد ولم يكن له كفوا احد بسم الله الرحمن الرحيم قل اعوذ برب الناس मौलवी साहब बाबू जमायत पुलिस वारा सब जेके तीसरे जंग जा पोइला सभिनी खे अस्सलाम वालेकुम। अर्ज़ त तीसरे जंग जे शान में कंहिं ज़बान खे ताक़त आहे जो हुनजो कुदरत वारे एॾो शान कयो जंहिंजो लिखणु पढ़णु सभिनी खां मथे आला आहे। तीसरे सरदार जा जेकॾहिं मौजूदा ॾिसंदो तीसरे सरदार जा जेके अॼु ॾिसंदो तो शायद दुनिया में अड़े कंहिं बि सियासतदार बि ॾाढा हूंदा। पीर साईं सरकार उहा जंहिं सभिनी गादिद जमायत उन्हनि सां प्यार कयो पर शाम जो नतीजो इहो निकितो त जेके जुड़ेगा ख़तम सुबह लानो घर लानो के दुआ सां मिली वई बगुला पाइन अॼु पाइन का बि शइ न आहे जेका जमायत जे माण्हू ते नबी नगर जे कुदरत जे तरफ़ां तीसरे सरदार जूं दुआऊं आहिनि जॾहिं पूरे वक़्त में इहो रंग को बि मुल्क जो सरबराह जेको पूरे वक़्त में पंहिंजी क़ौम खे कोन सुधारे सघंदो गुज़ारियो असां सां जेके सदस्य मौजूद आहिनि जेके दुआऊं आहिनि अणगढ़ियूं आहिनि ॻाए बि नथा सघूं असां ग़रीब मिस्कीन आहियूं पर सदस्य दुआ सां अॼु दुनिया ते हुकुमरानी पिया कयूं। जो दुनिया खे माण्हू जी आम फकीर 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 दुनिया ते हुकुमरानी पिए कयो वज़ीर आज़म जेके वज़ीर या दादे या कंहिं बि ॻाल्हि में कंहिं बि सियासी या दुनिया तरह अॼु असांजा अल्हम्दुलिल्लाह जेके सिकंदर जेके ॾिसबो सभु पर अॼु उहे मौलवी साहब माशाअल्लाह जंहिं जॻह ते आहे सिकंदरी ज़रूरु मिलंदो ऐं हज़ूर जेकॾहिं गुफ़्ता ॿुधंदो ॿुधंदो असां नथा चई पर हज़ूर उन खां पोइ तीसरे जी सारा में उन्हनि जा असांखे अलाह सां हिदायत ॾे पोइ दरगाह तां अॼुकल्ह दुनिया जा माण्हू पर या दरगाह जी महिरबानी आहे असांखे उहा ई साॻी हज़ूर ॿुधाए ऐं असां महिरबानी सां जिते किथे जेके बदल आहिनि ऐं उते पहुचनि था ऐं अलाह साईं उन्हनि खे बि इबत ॾिनी आहे।
उन्हें आप दुआ करो अल्लाह से इनके देखो पांचों बद उनके बदबू कराए दावे से मेहरबानी आए पी देखो इन जो शान देखो भाई पी या दोस्ती की जगह तो पीछे सदा देखो बस मदद सदा रखो आए जो शायद कहते जो रखल जाओ जो जगह भी दान पहले मदरसे जे ॿारनि जी ख़बर वठण ते खां पोइ बि उहे थी ॿार ऐं ॿारनि जी जेका आहे हक़ीक़त में अॼु असांजा वॾा ॿार पीसे सरदार जी महिरबानी आहे त हिन जॻह तां वॾी बि थी विया दुनिया जा गौस बि थी विया पर के अहिड़ा पिट जी आहे जंहिंजो ॾाढो निकाल निशान थी वियो असांखे अलाह साईं ईमान ॾींदो त असां पीसे सरदार जा जेके हुकुम आहिनि उन ते अमल करे हफ़्ते लाइ हिकु दफ़े अलाह हुन मेहरबानी तव्हांजी तमामु सुठी असांजी मोहतरम दरगाह शरीफ शरीफ जा पेशवा मुफ्ती दोस्त अली गुज़ारिश कंदुसि अचनि पंहिंजे दुआ या कलमात सां तालिब इल्मनि खे असांखे ज़रूरु मुस्तफ़ीज़ तमामु घणो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला हबीबिल करीम व अला आलिहि व सहबिहि व अला बैतिहि अजमईन व बाद क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमह وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه الكريم الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما جماعت سبوری بلند آوازان درود شریف نظرانو اللهم صل وبارك على سيدنا ومولانا محمد وعلى آل سيدنا ومولانا بعدد ما في الله صلاة دائمة بدوام ملك الله استجتل واجب احترام معزز علماء ऐं करام ऐं जमायत जा मोहतबर हज़रात ऐं साम्हूं वेठल माल इज़त वारी प्यारी जमायत सबूरी अस्सलामु अलैकुम खुशी जो जेको मदरसो जीअं ॿुधो फ़कीर साहब खां त जामिया राशिदा जी पहिरीं बिरांद ही मदरसो आहे ऐं जेको मदरसो पी साईं बादशाह जे ख़ासि महिरबानी सां सभई मदरसा पी साईं जे महिरबानी सां पर हिन मदरसे ते ख़ुसूसी महिरबानी आहे जो हिन मदरसे जेको बि मोहतमिम मुक़रर थींदो आहे उन जे लाइ पी साईं सरदार जो हुकुम मुबारक
ऐं हमारे मायूं अर्ज़ कंदो हलां त अवांजे अगर जी जमायत जे लाइ इन मदरसे जे लाइ सरदार हिन वक़्तु आलिम जो इंतिखाब फरमायो आहे। मुझी मुराद उस्ताजुल उलमा साईं मुफ्ती मोहम्मद इस्माइल सिकंदरी रहमत बरकातुहु आलिया आहे, जंहिंजो जामिया राशिद में ख़िदमत ऐं नौशरो फेरोज़ में जेके ख़िदमतूं आहिनि आलिम सगोरा उन्हनि खां बख़ूबी वाक़िफ़ आहिनि। अवां जमायत खे बि अर्ज़ कंदो हलां अल्लाह तबारक व तआला खे उहा बढ़िया ॾिनी आहे, उहा उस्तादी ॾिनी आहे जो जामिया राशिदिया में उस्ताद घणे भाङे साईं मुफ्ती साहब जा शागिर्द आहिनि। अल्हम्दुलिल्लाह ही फकीर भी घणा किताब साईं मुफ्ती साहब वटि पढ़ियो जामिया राशिदिया में। अल्लाह ताला जो मलको ॾिनो आहे उस्तादीअ जो खे शागिर्द जे तरफ़ मुंतकिल करण जो, बेहतरीन आलिम ठाहिण जो, अहिड़े आलिम जो हिन सांगड़ जे मदरसे पीसी सरदार इंतिखाब फरमायो आहे। उनजी हवा जमायत खे मुबारक हुजे। ऐं हवा ॾिसो पिया थोरे ई वक़्त में ही हिन मदरसे में जेके रोग साईं मुफ्ती गुरमोहम्मद रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में हुई ऐं दुआ था कयूं इंशाअल्लाह पीसी सरदार जे मेहरबानी ऐं नज़रे करम सां ही मदरसो खे पहुचंदो इंशाअल्लाह अज़ीज़ का साल ब साल हाफिज़ ऐं आलिम ऐं दरगाह दस्तार बंदी थींदी इंशाअल्लाह। ऐं ही रौनक ॾिसो पिया हिन मदरसे मां सगोरा टे हाफिज़ सगोरा जी दस्तार बंदी थी ऐं हवा जमायत गुज़ारिश आहे तव्हां महिरबानी करे पीसी साहब भी इहो हुकुम आहे तव्हां जेके तव्हां जी ज़कात आहे सदक़ात ख़ैरात पीसी सरदार हुकुम आयो आहे त तव्हां जे सिलसिले क़ादरिया जॾहिं पीसी सरदार इहो हुकुम फरमायो त अवां सदक़ात ज़कात ऐं ख़ैरात क़ादरी सिलसिले वारनि खे ॾियो त असां थोरो परेशान थी वियासीं त पीसी क़ादरी सिलसिले वारनि जे लाइ हुकुम फरमायो। क़ादरी सिलसिलो त तमामु घणो आहे, ॿियूं बि ख़ानगाहूं क़ादरी सिलसिले जूं आहिनि, पोइ त जमायत में आम हुकुम जीअं ख़्याल ईंदो आहे में तबसरा बि थिया त पीसी आम हुकुम फरमायो क़ादरी सिलसिले जी ख़ानगाहूं घणियूं आहिनि जेकर पीसी पंजनि मदरसनि जे लाइ हुकुम फरमाया त
रुपया उनके बच्चा उन 5000 कमायो 2000 जेबा भी नहीं फरमायो नालो बरकत आए तो थोड़ी दौलत अल्लाह नफो खणो दे जे करे अवा इहो ज़ाहिरा माण्हू कढंदो आहे जेकॾहिं हेॾो वॾो पैसो मुंहिंजो हलियो वेंदा त मुंहिंजा ख़र्च थींदा ईअं कोन्हे को बल्कि ज़कात ॾियण बरकत पवंदी आहे उहा बरकत थी पवे उहा अल्लाह तबारक व तआला जे इल्म में आहे तंहिंजे ॾियण सां उन दौलत में पवंदी ऐं खुटंदो कोन ज़कात न ॾियण जे करे मुसीबतूं क़यामतूं तकलीफ़ूं बीमारियूं हर्ज माण्हू खे भरणा पवंदा तंहिंजे करे अल्लाह उनजे रसूल जो हुक्म आहे किसी सरदार में इन बाबत ताकीद फरमाया है अवा ज़कात सारे संभाले ॾींदा कयो सबब इहो आहे जो ज़कात न था ॾियूं ऐं ॿियो सबब इहो आहे जो असां दरगाह मुबारक जो जेको तरीक़ो आहे जेको हुक्म आहे ख़ासि इहो निमाज़ ऐं ज़िक्र जी पाबंदी न था कयूं जंहिंजे करे बरकतुनि खां महरूम आहियूं जंहिंजे करे जमायत खे अॼु तकलीफ़ आहे जेकॾहिं असां पाबंदीअ सां ज़िक्र कयूं जेको ज़िक्र असांखे हज़रत रोज़े वारे ॾिनो आहे पाबंदी सां ज़िक्र कयूं इंशाअल्लाह अज़ीज़ नमाज कायम कयूं पाबंदी सां ज़िक्र कयूं ऐं दरगाह मुबारक जो जेको हुक्म आहे जेको बि हुक्म आहे ऐं दरगाह मुबारक जेको हुक्म थींदो आहे उहो तव्हां असांजी भलाई जे वास्ते हूंदो आहे पीसी सरदार छटदई बादशाह रहमतुल्लाह अलैह पंहिंजे कंहिं ख़िताब में फरमायो त असां अमा सोच वीचार करे पोइ पींदा आहियूं अल्लाह अकबर कबीरा त दरगाह मुबारक जो जेको बि हुक्म आहे उहो सोच ऐं वीचार जे क़बूल करे हुन जे मथां जेकॾहिं असीं अमल कंदासूं ऐं इहो बि कंदो हला फ़ैसिला थींदा आहिनि उहो फ़ैसिलनि जे मामले में माण्हू घणियूं चिमे कोई लॻा आहिनि यार हीउ थियो मूंखे कस लॻी जवाब सबूरी दरगाह जा जेके बि चूंडे को फैसलो कर भली ज़ाहिर में कस लगे तू दिल सां उन फैसले के कबूल कर दरगाह को कोई फैसलो समझी कबूल कर तोखे कस न लगंदी तबारक व तआला रोज़े वारे जी बरकत सां तोखे कसर अता फरमाई इहा असांजी घट सोच आहे असीं कसर समझंदा आहियूं दरगाह मुबारक जो जेको बि हुकुम उनखे क़बूल कयूं ज़िक्र खे क़ाइम कयूं जहान में बि सुरखुरू थींदासूं ऐं अॻे जहान हज़रत रोज़े धणी जे भाकुर हूंदासूं अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ माशाअल्लाह साईं जन सोने नमूने सां सरदार जी जूं जेके हिदायतूं आहिनि उहे असां में पहुचायूं अल्लाह ताला खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए काफ़ी मुंहिंजो इरादो आहे त ही गद्दारियूं बार बार पहुंची थियनि काफ़ी टाइम कढी आया असां पंहिंजे असां तव्हां
उनमें इखलास इलाही आहे खुदा कारी ॿ लफ़्ज़ बि असां कारआमद थींदा। दिल त चई थी पर असांजो डॉक्टर साहब साईं गुलाम अब्बास कादरी साहब उहे उन्हनि जी तबियत अहिड़ी ख़ासि न हूंदी आहे पर हिकिड़ी हिमत आहे चाहींदुसि मां सॼा अची करे असांखे पंहिंजी ख़्यालात खां वाक़िफ़ कनि ऐं उहे बि जेके असांखे हिदायतूं मशवरा मदरसे में चूंकि सिंधनि जो जेको कुझु आहे मुफ़्ती साहब जो सदको आहे मां गुज़ारिश कंदुसि असांखे ॿुधाईंदो। नहमदुहु व नसल्ली व नसल्लिमु अला रसूलिल करीम अम्मा बाद। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम व लक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्रि मिन मुद्दकिर व क़ाल तआला व क़ुल रब्बि ज़िदनी इल्मा सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुन नबी करीमुल अमीन। इन स्टेज ते वेठल असांजा इल्मी चंद ऐं तारा ऐं असांजे जुरतमंद ऐं साबरीन ऐं बहादुर जमात जा ख़लीफ़ा मुख ऐं उन सां मोहबत करणा ही जमात जेका इल्हाद बेदीनी मुल्क ऐं मिलत ऐं मज़हब ऐं दीन जे हवाले सां सीना सफ़र यानी अॻी मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत कई ऐं मज़हब ऐं दीन रखी ऐं का बि दुनिया जी ताक़त उन्हनि खे हटाए न सघी, को बि जबर तकलीफ़ उन्हनि खे पंहिंजे न सघी। उहा जमात अॼु बि क़ाबिल तारीफ़ आहे ऐं मूंखे यकीन आहे त इहा ई जमात आहे जो अॻिते हली बि हिन मुल्क ऐं क़ौम ऐं मज़हब ऐं मिलत खे सां जेकॾहिं कंहिं चिरांद कई नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई त इहा आख़िरी जमात हूंदी उन्हनि जे साम्हूं बंदि ऐं रुकावट ऐं पंहिंजे दीन इस्लाम मुल्क मिलत जी हिफ़ाज़त लाइ हमेशह तयारु रहंदा। इहो ई नहज हो जंहिं नहज ते जंहिं तरीक़े ते पीर साईं रोज़ेधरी रहमतुल्लाह अलैह हिन जमात खे तयारु कयो ऐं पाण फरमायो त असांखे असहाब सबूरनि जे तरीक़े ते जमात खे मुनज़म करणो आहे, उन्हनि जी तालीम करणी आहे, उन्हनि जी तरबियत करणी आहे। मां हिन जॻह जो शागिर्द आहियां, वॾो आलिम न आहियां, मां शागिर्द आहियां। जॾहिं मां हिते करणु आयो हुयुसि मां मोरे खां आयो, असांजो ॻोठ मोरो आहे ऐं मुंहिंजो ॻोठ कराची आहे। त हिते असां 7 शागिर्द हुआसीं या 7 शागिर्द हुआसीं ऐं उन वक़्तु मुफ़्ती जुल्म रहमतुल्लाह सदर मुदर्रिस थियो ऐं हिन मदरसे जे हिफ़ाज़त जे हवाले सां ऐं हमदर्दे जे हवाले सां अहिड़ी शख़्सियत तव्हां कॾहिं न ॾिठी। सुबुह जो 7:30 बजे साईं कमरे में अची वेहंदो हो ऐं
12 बजे खां थधो ऐं उते वेठो कॾहिं को शागिर्द न बि हूंदो तॾहिं पाण पंहिंजो मुताबिक़ जारी रखंदा हुआ। दुरमा साहब जेको ई शख़्सियत हुयूं जो हिते वॾा वॾा जलसा थींदा हुआ और सभिनि खां आख़िर में हुते जिते माण्हू जूता लाहींदा उते वञी वेही रहंदा हुआ। पोइ उन्हनि खे साईं जन खे बुज़ुर्ग सुञाणे ऐं ज़ोरीअ वठी पोइ स्टेज ते बि पाण जेको आहे पाण नुमाया पाण खे कोन कंदा हुआ, पासे में वेही रहंदा हुआ। उहा शख़्सियत हुई जंहिंखे दुनिया दौलत हिर्स हवस ऐं नमूदो नुमाइश क़िस्म जी कान हुई। ऐं इहो ई आहे जो हिन मदरसे मां जेके असांजा दोस्त साथी शागिर्द आलिम थी निकिता उहे पंहिंजी पंहिंजी जॻह ते वॾी इज़त ऐं एहतराम सां इल्म जे दरिया उन्हनि फैलायो ऐं उन्हनि इल्मी जेके रक्षा हज़रत मुफ्ती दुर्रुम साहब दसिया उन्हनि ते उन्हनि अमल कयो। मां बि उन्हनि मां हिकिड़ो हिते हिन शाख जेका पहिरीं शाख हुई जामिया राशिदीअ जी उन में जेकॾहिं मां तव्हांखे अर्ज़ु कयां हाणे त टियों नस्ल असां टियों नस्ल जेकॾहिं छोटे फ़क़ीर जी ॻाल्हि थी हाजी धनीबख्श निज़ामणी साहब जी ॻाल्हि थी उन सां जनबर खान हो ब्राह्मण फ़क़ीर हो जमाल फ़क़ीर हो ॿिया केतिरा रेस जमालुद्दीन निज़ामाणी ख़ासि तौर ते इन्हनि सभिनि जो नुमाइंदो हो। इन्हनि सभिनि जो नुमाइंदो हो कादरी फ़क़ीर हा मरी फ़क़ीर हा उन्हनि सभिनि जो ताउन हिते बाक़ाइदा हिन मदरसे सां बादशाह जे हुक्म जे मुताबिक़ हमेशह हलंदो। जेकॾहिं के असांजा इहे कुझु माण्हू पंहिंजे मसरूफ़ जे करे न बि ईंदा हुआ लेकिन उहे भरपूर ताउन कंदा रेस जमालुद्दीन निज़ामाणी जेको हमेशह असांजे शागिर्दनि सां वेही उस्तादनि सां आलिमनि ऐं वञण में हर ॻाल्हि में गॾु हूंदो उहो नुमाइंदो हुननि जो हूंदो ऐं उहे उन्हनि सां भरपूर ताउन कंदा हुआ। यकीन उन्हनि जो हिकिड़ो ॿियो नस्ल हूंदो जे लाइ मां अर्ज़ु तव्हांखे अल्लाह अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके हिकु अहिड़े रहबर जी रहनुमाई मिली हिन जमात खे शरीयत जे मुताबिक़ अल्लाह और अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन ते हलाइण जी कोशिश कई हमेशह। इन करे हिन मदरसे खे अहिड़ी दुआ आहे जो ही मां त हिकिड़ो नंढड़ो माण्हू हुउसि न पर जाम जेका इन ते थियो हो उन वक़्तु मां कराची वियुसि ऐं 72-73 जो ज़मानो हो 73-74 जो ज़मानो सभु ॿियो बि घणियूं हुयूं पर अल्हम्दुलिल्लाह असां जेके अहले सुन्नत जा उते माण्हू हुआ असेंबलीअ में उन्हनि जे ज़रिए असां वञी उन्हनि खे क़ाइल कयो ऐं उन्हनि असांजी वॾी मदद कई जामे मस्जिद सां गॾु वॾो कमु ऐं थी रहियो मदरसे जे हवाले सां सिबगतुल इस्लाम हवाले सां थियो ऐं सिबगतुल इस्लाम खे मुफ्ती दुर्रुम साहब जी दुआऊं ऐं शागिर्दनि खे हमेशह रहियूं आहिनि। मूंखे मां मिस्र में जामिया जॾहिं मुफ्ती साहब जन कंदा पोइ हिकिड़े दफ़े मूं मुफ्ती साहब जन वरी बार बार मूंखां पुछंदा त कीअं साईं वियासीं बेपारी नमाज़ पढ़ रमज़ान शरीफ़ जो महीनो मैदान तहरीर में असांजो त पेश माण्हू क़रीब ॾिसूं उनजी ज़ियारत कयूं त असां उते वॾी जमात हुई ऐं मस्जिद बि वॾी हुई।
तहरीर ने जॾहिं पेश इमाम आयो त बातल उन खे वो जेको करे आयो न दाढ़ी मुबारक खे पूरे करे आयो शेव करे आयो उन जेको क्रीम हो उन खे लॻो पियो साईं खे लिखियो हिते इल्म मन जमा है सफ़ा है तमामु घणो हमेशह मुझे सही दाढ़ी पूरी काने पर इल्म न ऐं सुठो इल्म आहे बहरहाल असां उन सरबराह भी हो बुजुर्ग निज़ामानी उन्हनि खे वरी नौजवाननि खे अर्ज़ कनि हिन पंहिंजे मर्कज़ खे आबाद करण जी कोशिशि कनि जामिया राशिदी जो वॾो मर्कज़ हिन खे जी कोशिश कनि हिन मदरसे सिर्फ़ हिन मैदान कोन हो हिन मदरसे पूरे शहर ताईं हो ऐं उन खां पोइ जेके ॿाहिराड़ियूं उहे बि सभु कंदा हुआ पर बि जेके माण्हू चौधरी मलक दीन मोहम्मद हो ऐं मलक गुलाम रसूल हो माण्हू हूंदा हुआ असां सां अहले सुन्नत जे हैसियत सां वॾो ताउन कंदा हुआ ऐं प्रोग्रामनि में जलूसनि में जलसनि में असां इहो चाहींदासीं हिन मदरसे जो असर शहर जे कुंड कोश पहुचे ऐं न सिर्फ़ असर रसूख पहुचे भी पहुचे उतां जा ॿार बि हिते अचनि शाखूं बि हुते क़ाइमु अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे हिन मुफ्ती दुर्महमद जेको माण्हू ताईं जेके फ़ख्रुल मुदर्रिसीन चइजे फ़ख्रुल चइजे को मुबालिगो कोन्हे को उनखे अल्लाह ताला उहा करामत ऐं उहो तरीक़ो अता फरमायो आहे पढ़ाइण जो थोरे अरसे में तव्हांजे हिन इलाइक़े में इहा हाफ़िज़ ऐं आलिम साईं जे हथां दस्तार बंदे करे तव्हांजे अॻियां नमूदार थिया आहिनि अहिड़े तरीक़े सां साईं जे इल्म मां इस्तिफ़ादो करणु खपे ऐं असांजे नौजवाननि खे बि ऐं असांजे ॿियनि दोस्तनि खे बि ऐं साईं मुफ्ती इस्माइल साहब जे प्रोग्रामनि खे शहर जे कुंड कुर्च ताईं ऐं ॿियनि ताईं बि पहुचाइण जी कोशिशि करणु खपे त पाणी असांखे पीअण लाइ बि कोन मिलंदो पाणी बि उतां कारखाने मां असांजा छोकिरा या असां भरे ईंदा उतां ईंदासीं मूंखे एडवांटेज जो थोरो मां पढ़ंदो हिते उन्हनि खे मां सबक़नि जो कमु सॼो उहे कंदा हुनमें जंग में जॾहिं मां त नंढो सीनियर हो वॾो हो पर हुन में यादि में वियो ऐं उनखे लॻी हिन में उन खां पोइ काफ़ी यादि बि वियो मोदी अरबा वरी उहो हिन मदरसे जो अहिड़े तरीक़े सां ॿिया बि असांजा दोस्त अहबाब हिन इदारे सां वॾो ताउन कंदा हुआ असली मसाइल में ईंदा वेंदा अॼु उहा रौनक जेका आहे सा इंशाअल्लाह अला सही धणी अले तमाम सां उहा बहाल कई आहे विच में जेकॾहिं के का असांखे खादमी कोशिशि कजे इल्म मां असां कहिड़े तरीक़े फ़ाइदो इहे वॾी नेमत आहिनि मूंखे तकरीर जी मौजूद ते करणी हुई
लेकिन मौजू बदलजियो असां तव्हां असां जो दरगाह शरीफ जो पेशवा जामिया राशिदी जो मोहतम जो परे सगीर में मां इन मामले में उथल पुथल भी रही है जेलन में भी रहा हिंद जेल में भी जेल में भी जेल में भी जेलन में हो और अनवर खान निज़ामानी पढ़ असां जमात नमाज पढ़ मीर खान मरी हो गुलाम कादिर मरी ये भी हुआ यकीनन करे भी अर्ज़ कंदुसि पीर साईं शाह मर्दा शाह रहमत जॾहिं हिते ईंदा हुआ छा तरीक़ो हुयो जेकॾहिं कराची खां आया त सैदाबाद खां वठी सांगड़ ताईं ॿिन्ही तरफ़ माण्हुनि जा हुजूम हूंदा ज़ियारत जे लाइ ऐं जेकॾहिं दरगाह शरीफ़ खां ईंदा हुआ त पोइ मोले खां वठी छकंड खां वठी सांगड़ ताईं माण्हुनि जा हुजूम हूंदो हुआ पोइ पीर साहिब जो पाण गाॾी ड्राइव कंदा हुआ हारून कोर वॼाईंदा हुआ हिकिड़ो शीटी हिन पासे बीठल हूंदो ॿियो पठाण हुन पासे बीठल हूंदो उन्हनि जे हथ में तलड़ो हूंदो ऐं चाबुक हूंदा लठियूं हूंदियूं हुयूं जमात जो काफ़ी मोहबत जी पंहिंजे मुर्शिद सां उहे अॻिते वधंदा उन्हनि खे लठियूं हणंदा उन्हनि खे का परवाह कंदा इहे शख़्सियतूं जॾहिं पाण हिते ईंदा हुआ तॾहिं मां त नंढो हुउसि पर 16-17 सालनि जो हुन ज़माने में पर मूंखे इहा शऊर हूंदो हो ख़बर हुई सम्झ हुई त पीर साहिब जन सां पंजाबी कम्युनिटी जो वफ़द बचे मिलंदो पठाणनि जी कम्युनिटी जो वफ़द बि हिते मिलंदो मुहाजिर जे कम्युनिटी जो वफ़द बि मिलंदो पोइ पाण हुननि खे इज़त ॾींदा ऐं पुछंदा त मुंहिंजा मुरीद तव्हांखे तंग कोन था कनि पोइ तकलीफ़ त कोन थो पहुचाए ही केॾी वॾी ॻाल्हि हिकमत जी शाह मर्दा शाह सानी रहमतुल्लाह अलैह जी जेको हमेशह तलक़ीन फरमाईंदा त पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ायो पुटनि खे पढ़ायो तालीम हासिल कयो ऐं पाड़े वारे खे न रंजायो पाड़े वारे खे तकलीफ़ न पहुचायो उहा नबवी तालीम जेका ईसा पाण हमेशह ॾींदा रहंदा मां हिकिड़े दफ़े हूअं त अलहमदुलिल्लाह ज़ियारत थींदी रहंदी पर कॾहिं कॾहिं किताब वञी पेश कंदा हुआसीं हिकिड़े दफ़े किताब पेश कयोसीं असां मूंसां फरमायो तव्हां वेहो मां बीहां थो तव्हां वेहो कुर्सीअ ते ऐं फरमायो त छा थधो पीअंदो चांहि पीअंदो काफ़ी पीअंदो ज़ाहिर आहे त मां त सिकंदरी जमात जो कंदुसि मूंखे त ज़रूरत न थी एतिरी ॻाल्हाइण जी पर हुन मुंहिंजे दोस्त असीं काफ़ी पीअंदासीं ठीकु आहे काफ़ी अची वई असां पीती ते हाणे मथां जेके कामी हा 15 मिंट पीर साहिब थी विया असां सां ॻाल्हि ॿोल पियो करे मखदूम मोहम्मद हाशिम खटवीअ जा केतिरा किताब छपिया लाइब्रेरी जो किथे ऐसे केतिरा माण्हू पढ़ंदा इहा दिलचस्पी पीर साहिब रहमतुल्लाह अलैह खे इल्म सां ऐं दीनी इदारनि सां तामीअ जे चयो त पीर साहिब फलाणो साईं आयो आहे उहो इंतज़ारु कयो असांखे 25 मिंट थी विया वरी 30 मिंट थी विया त पीर साहिब ने फरमायो इहो पीर कोन्हे को मुरीद आहे उनखे विहारे छॾ पहिरीं मां हिननि ॿोलियुनि सां ॻाल्हाईंदुसि हिननि सां ॻाल्हाईंदुसि बहरहाल इहे संदसि महिरबानियूं हुयूं ऐं उन्हीअ खां पोइ मूंखे हिकिड़े इदारे जे हवाले सां हाफ़िज़ इब्राहिम खे पाण मोकिलियो त असांजे मौली गोल तलाश कर और एक जो मूं ॻाल्हायो आहे
अली शाह साहब चीफ मिनिस्टर हो ऐं उन सां वञी मिले वो हाफ़िज़ साहब के मस्जिद में अचे ॻोल्हियो ऐं मां पोइ पीसनि जे हुकम सां उन सां मिलियुसि। बहरहाल हिकिड़ी सालगिरह ते मां वियुसि